अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। दोस्त कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो कमेंट में पुछा कई त प्लीज़ हिकु वीडियो ठाहियो त जंहिंमें ॿुधायो त वेरनि जी वस्ती ड्रामे बाबति उहो कॾहिं हलंदो ऐं उन टीज़र कॾहिं ईंदा, उनजी रिकॉर्डिंग किथे पुॼी आहे। सो इहो हिन वीडियो में तव्हांजे लाइ ख़ासि वेरनि जी वस्ती जे बाबति अपडेट आहे। सो वीडियो ॾिसिजो फुल त तव्हांखे बि हिन ड्रामे बाबति ख़बर पइजी सघे थी त हीउ ड्रामो कॾहिं ऑन एयर थियण वारो आहे सिंध टीवी ते, ऐं जेका किस्त आहिनि उहे कॾहिं ईंदा ऐं हिन जा टीज़र कॾहिं ईंदा। त हीअ वीडियो फुल आहे, तव्हां हिन वीडियो खे फुल ॾिसिजो, वॉच कजो, कमेंट ज़रूरु कजो ऐं लाइक ज़रूरु कजो। ऐं असांजे चैनल ते नवां हुजो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾिजो। इहो सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी ऐं असांजे चैनल ते तव्हांखे तमामु बहितरीन खां बहितरीन सुठा वीडियो ॾिसण वटां मिलंदा। सो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त ॿुधाईंदा हलूं त वेरनि जी वस्ती जेको ड्रामो आहे उहो सिंध टीवी जो एक्शन सां भरपूर ड्रामो आहे। हिन में तमामु बहितरीन सिंध जा नाले वारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि ऐं हीउ ड्रामो तव्हांखे इंशाअल्लाह नए साल जी जनवरी या पहिरियों या ॿिए महीने में ॾिसण वटां मिलंदो 2025 में। ऐं हिन जी रिकॉर्डिंग तेज़ी सां हली रही आहे ऐं ॿियो ड्रामो जेको मज़ा आया आहे उहो बि सिंध टीवी जो आहे, उनजी बि रिकॉर्डिंग हली रही आहे। सो इहा हुई अपडेट। कीअं लॻी तव्हांखे असांजी अपडेट? असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत सदाईं गॾु। मौला मदद। वरी मिलूं तव्हांखे नए वीडियो में। ऐं असांजे चैनल ते तव्हांखे हर ड्रामे जी अपडेट मिलंदी, सिंधी को नओं या पुराणो जंहिंजे लाइ तव्हां चवंदव उनजी अपडेट तव्हांजे लाइ ज़रूरु खणी ईंदासीं इंशाअल्लाह। जहिड़े बि चैनल जो हुजे तव्हांजे लाइ सभ खां पहिरीं उहा अपडेट तव्हां कमेंट में ॿुधाए छॾिजो, ॿुधाईंदा कयो तव्हांखे कहिड़े ड्रामे जी अपडेट खपे।